जामशोरो मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर मंजूर कालरो मौजू मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जामशोरो जे केमिकल डिपार्टमेंट पारां गुज़िरियल शाम मोहब्बती मेड़ाको थी गुज़रियो। यूनिवर्सिटी के अगणो प्रो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर सैयद फरमान अली शाह रिज़वी ऐं डिपार्टमेंट में रिटायर्ड थियल मानवारन चेयरमैन साहिबान के मान में हैदराबाद क्लब के हाल में एक शानदार ज़ियाफ़त जो एहतमाम किया वियो। हैदराबाद में जामशोरो के वणंदड़ हवाउन की थदकारन वारे सुरूरन की हिन महफ़िल के डॉक्टर प्रोफेसर सैयद फरमान अली शाह रिज़वी मुख्तसर ॻाल्हाईंदे फरमाया त यूनिवर्सिटी के हालतुन के ॾिसंदे इंतज़ामिया के मशवरो ॾिजे थो त शागिर्दनि जी प्रैक्टिकल सिख्या ख़ास तौर ते सनतुनि जे शोबे में ट्रेनिंग जा जोगा बंदोबस्त करण ला सनती इदारनि सां लाॻापन के चुस्त करण की सख्त ज़रूरत है। जंहिं लाइ वास्तेदार ऑफिसरन के सनती इदारनि सां राब्ता करण की सलाह ॾिजे थी। उन बाद चेयरपर्सन प्रोफेसर डॉक्टर खतीजा कुरैशी मेहमानन के भलीकार कंदे खेनि खुशबूदार गुलाबन के गुलन जा तोहफ़ा हाला जूं सुहिणियूं अजरकूं ऐं ॿियूं सूखड़ियूं पेश करे कुर्बाइती गजाणी खे दिलचस्प बणायो। हिन यादगार कचहरी में MUET जामशोरो जे ॿियनि डिपार्टमेंट्स जा साबिक़ चेयरमैन तोड़े प्रोफेसर साहिबान की शिरकत सां गजाणी के वधीक लाभाइतो बणाईंदे पंहिंजे अहम डिपार्टमेंट की तरक्की वास्ते सलाह मशवरा पिण कया।